घोटकी औरतन जे आलमी ॾींहं जे मौक़े ते साउथ एशिया पार्टनरशिप पाकिस्तान प्रोजेक्ट जज़्बा विलेज डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन ऐं नादरा घोटकी पारां सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें सैयद ताहिर शुएब रिजनल डायरेक्टर नादरा सखर, गुलाम मुस्तफ़ा डिप्टी डायरेक्टर नादरा, मोहम्मद इमरान शेख, ज़िले इलेक्शन कमिश्नर घोटकी, ज़फ़र रहमान, शाहनवाज चाचर, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि सां ताल्लुक़ रखंदड़ औरतूं हीर अलवी, शबनम भुट्टो, समाजी कारकुन सायरा सलमान, मैडम फरीदा, समीना कलवड़, वुमेन प्रोटेक्शन सेल जी इंचार्ज मैडम सबा समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ औरतन मर्दन वरियंग में शिरकत कई। उन मौके ते सेमिनार खे ख़िताब कंदे ज़िले प्रोग्राम ऑफिसर PLRP ज़ुनेरा दायो जो त सियासी अमल में औरतन जी शमूलियत खे यकीनी बणायो वञे, जंहिंजो बुनियादी मक़सदु सियासत में औरतन जी 50% नुमाइंदगी खे यकीनी बणाइण ऐं साफ़ ऐं शिफ़ाफ़ चूंडूं कराइण आहे। पाकिस्तान में माज़ूर औरतन जी बराबरी जी शमूलियत खे यकीनी बणायो वञे, हुकूमतूं जमहूरी इदारनि ऐं सिविल सोसाइटी जे तंज़ीमनि जे सनफ़ी जवाबदार ऐं शमूलियत वारे निज़ाम खे बहितर बणायो वञे। उन मौके ते नादरा सखर जे रिजनल डायरेक्टर सैयद ताहिर शुएब ऐलान कयो त औरतुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते हिन हफ़्ते सिर्फ़ु औरतुनि लाइ मख़सूस आहे, जंहिंमें MRV वैन ज़रिए मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं ॾूरां इलाइक़नि में वञी मुफ़्त शनाख़ती कार्ड ठाहिया वेंदा। प्रोग्राम जे आख़िर में सेमिनार में शिरकत कंदड़ औरतुनि पारां मुतालबा पिणु पेश कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।